माण्हूअ जी अॼुकल्ह जे ज़माने में वैल्यू ज़ीरो आहे ऐं इंसानियत जी वैल्यू बि हाणे ॾींहों ॾींहुं ख़तम थी थींदी वञे। पर पैसो हुजेसि ऐं पद हुजेसि पोइ तव्हां ॾिसो सॼी दुनिया उन जे कढ। ॿ सिंधी पाण में गॾिजा ट्रेन में, हिकिड़ो सिंधी शाहूकार वेठो हुजे पंहिंजी फैमिलीअ सां गॾु, रिजर्वेशन हुअसि, ॿिए खे वीचारे खे रिजर्वेशन न हुई, सिंपल माण्हू आयुसि, चयईं भैया हेॾां टीटीअ मूंखे चयो आहे 5 मिंटे में सीट ॾियां थो, तेसि ताणी तव्हां वटि ईअं साम्हूं वेठो आहियां, बुरो न मञिजो। ॾिठईंसि, हुनखे अखर जी त ॾाढो पियो, चयईं ठीकु आहे। हेॾां होॾां टाइम पास करण खां पोइ 5-7 मिंटे खां पोइ शाहूकार हुन खां पुछो छा कंदा आहियो? चई कुझु न साईं, बसि ईअं कागर मेड़ींदा आहियूं। कागर मेड़ींदा आहियो? पोइ टीटीअ खे चयो अथव काई सीट ॾे मूंखे? चई हा साईं ॾींदो, हाणे हिते त आसे पासे कान्हे, 45 नंबर 50 नंबर जेका ॾे, वञोसि न वरी 61-62 नंबर न ॾे वञी, वञोसि न त ख़तमु थी वेंदव। चई साईं वञा थो, टीटीअ चयो आहे 5 मिंट बसि। चई ॻाल्हि सम्झ में न आई साईं, तव्हां कागर में मेड़ींदा आहियो, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। चई साईं सम्झो तव्हां वापारियुनि जा कागर मेड़ींदो आहियां, मां इनकम टैक्स जो ऑफिसर आहियां। चई अच्छा कहिड़े शहर में आहियो? चई तव्हांजे ई शहर में आहियो। चई साईं सीट जेॾी महिल ॾेव काई चिंता न कजो, रसोई मूंसां गॾु ज़रूरु कजो। पर पद जी वैल्यू आहे, पैसे जी वैल्यू आहे, माण्हूअ जी वैल्यू कान्हे। हिकिड़ी ॻाल्हि ॾिठी अथव तव्हां, वेंदे वेंदे तव्हां सां ॾाढी ज़रूरी ॻाल्हि थो कयांव ऐं ॾाढी दिलि ते लॻण वारी ॻाल्हि अथव। हिकिड़ो ज़मानो हुयो, माण्हू ईअं टाइम पुछण जे लाइ तरसंदा हुया, पोइ चवंदा यार वकील साहिबु अचई थो न, उनखे वाच पातल हूंदे उन खां पुछजांइ। अॻे माना वाच घड़ी कंहिंखे बि न हूंदी, पर यार हिकिड़ी बढ़िया ॻाल्हि हूंदी जे सभिनी वटि टाइम हूंदो हुयो। हाणे वाच सभिनी वटि आहे, टाइम कंहिं वटि बि कोन्हे। ऐं यादि रखिजो सॼी दुनिया में अॼु जी डेट में शाहूकार केरु आहे ख़बर अथव? तव्हां चवंदव फलाणो टिकाणो, सोचे ॾिसो, शाहूकार माण्हू उहो अथव जेको पंहिंजे पाण खे टाइम ॾींदो आहे। जय झूलेलाल।